नाज़रीन हिते अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त नेब सख जी टीम तरफ़ां आपाशी खाते जे सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जे बंगले ते छापो हयो वियो आहे। नेब टीम आपाशी खाते जे सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जे बाकरानी फरीदाबाद वारी राइशगाह ते छापो हयो आहे। छापे दौरान नेब टीम पारां बंगले जा दरवाज़ा अंदरां बंद कया विया आहिनि। मुलाज़िमनि खां पिणु पुछागाछा कई पई वञे। ॿुधायो पियो वञे त नेब टीम खे सोहेल अनवर सियाल जे घर मां अहम दस्तावेज़ पिणु हथ आया आहिनि, जॾहिं त छापे दौरान सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल पाण बंगले ते मौजूद न हो। ज़रियनि मुताबिक़ सोहेल अनवर सियाल ते करप्शन ऐं गैर कानूनी तरीक़े सां असासा ठाहिण जा इल्ज़ाम आहिनि। नाज़रीन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नेब सख जी टीम तरफ़ां आपाशी खाते जे सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जे बंगले ते छापो हयो वियो आहे। नेब टीम आपाशी खाते जे सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जी बाकरानी फरीदाबाद वारी राइशगाह ते छापो हयो वियो आहे। छापे दौरान नेब टीम पारां बंगले जा दरवाज़ा अंदरां बंद कया विया आहिनि। मुलाज़िमनि खां पिणु पुछागाछा कई पई वञे। ॿुधायो पियो वञे त नेब टीम खे सोहेल अनवर सियाल जे घर मां अहम दस्तावेज़ पिणु हथ आया आहिनि, जॾहिं त छापे दौरान सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल पाण बंगले ते मौजूद न हो। ज़रियनि मुताबिक़ सोहेल अनवर सियाल ते करप्शन ऐं गैर कानूनी तरीक़े सां असासा ठाहिण जा इल्ज़ाम आहिनि।